नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक़्तां खे कायरा मां ख़बर ॾींदा हलूं त नौजवान वफ़ा साबित करण लाइ पंहिंजनि ॾंदनि जो हार ठाहे महबूबा खे पेश करे छॾियो। परॾे ख़बरदारी जी रिपोर्ट मूजिबि मिस्र में केक नाले नौजवान पंहिंजी महबूबा लीज़ा खे वफ़ादारी जो सबूत ॾियण लाइ पंहिंजा ॾंद कढी हार ठाहियो। नौजवान बिना ॾंदनि जे ख़ुशी जो इज़हार कंदे हार महबूबा खे पेश कयो, जॾहिं त हिकु तस्वीर बि सोशल मीडिया ते शेयर करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त लीज़ा केक खे कंहिं ॿी छोकिरी सां ॾिसी कावड़जी वई हुई, जंहिं बाद नौजवान सख़्त मायूस हो। नौजवान खे इन खां वॾो ॿियो सबूत सम्झ में न आयो, इन करे हिन पंहिंजा ॾंद कटराए हार ठाहियो ऐं महबूबा खे वफ़ा साबित करण लाइ पेश कयो। नौजवान जे बिना ॾंदनि ऐं हार वारी तस्वीर वायरल थियण बाद सोशल मीडिया ते दिलचस्प तबसरा शुरू थी विया आहिनि। केतिरनि ई सार्फिन नौजवान खे बेवकूफ़ बि करार ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।